वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, खुश आमदीद। अवां सभिनी जो स्वागत। खुशबू, सुगंध, सेंट, परफ्यूम, खुशबू जेका अचे उनखे कंहिं ॾिठो आहे? बाग़ में टिड़नि था, मोतीअ जा टिड़नि था, खुशबू ई निकिरे थी। उहा खुशबू ई ॾिसण में अचे थी। उहा कंहिंखे नज़र अचे थी। उनखे तव्हां हथु लाहे सघो था। उनखे फ़क़ति महसूसु करे सघिजे थो। सोचियो त खुशबू खे महसूसु करण खां अलावा तव्हां कीअं महसूसु करे सघो था। छो जो मैटर त कोन्हे जो अची तव्हांखे खुशबू हथु लाहे त ईअं हथु लाहे चए त मां खुशबू आहियां। न, नालो रखंदा आहिनि, इलाही ॼणा इन क़िस्म जो नालो रखंदा आहिनि। खुशबू, 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 इहे ख़वातीन नालो रखंदियूं आहिनि पाण ते। खुशबू पंहिंजे ख़ालिक जी, पंहिंजे मालिक जी, पंहिंजे रब जी, गॉड, क्रिएटर। क्रिएटर, क्रिएटर जी सिंधीअ में, उर्दूअ में सिधी सही ट्रांसलेशन आहे ख़ालिक। सिधो सो तर्जुमो आहे ख़ालिक। इहो लफ़्ज़ इस्तेमालु कजे। पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक जी ॻोल्हा, पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक खे सम्झणु, ख़ालिक ऐं मालिक जे बारे में इल्मु हासिलु करणु, इंसान जे पहिरें ॾींहं खां, जॾहिं खां हीअ दुनिया ठही, जॾहिं खां हिन दुनिया में इंसान जो अचणु थियो, जॾहिं को इंसानु पंहिंजे ॿिनि टंगुनि ते बीठो, उनजो ब्रेन कमु करणु शुरू कयो, उनजे ब्रेन में पहिरीं इहा ई हुरा खुरा आई त मां आहियां केरु, मां किथां आयो आहियां, मूंखे कंहिं पैदा कयो आहे। ऐं हे जेका ज़मीन आहे, धरती आहे, आसमान आहे, पाणी आहे, चंड आहिनि, सितारा आहिनि, जबल टकर, पाणी, जानवर, गुल ॿूटा, इहे कंहिं पैदा कया आहिनि? उहो केरु आहे? करोड़े साल, लखे साल, हज़ारे साल गुज़री विया। इंसान जी इहा तमन्ना, इहा ख़्वाहिश, इहा जुस्तजू ख़तमु नथी थिए ऐं न ख़तमु थियणी आहे। इंसानु ईअं ई सोचींदो हो जीअं हिन दौर में सोचे रहियो आहे। बंदिशूं पंहिंजी जाइ ते। छो जो केतिरनि सोसाइटीज़ में, केतिरनि अक़ीदनि में इन ॻाल्हि ते सख़्तीअ सां मना कयल आहे त असां जेको तव्हांखे अलाह साईं जे बारे में, क़ादिर जे बारे में, ख़ालिक जे बारे में, गॉड जे बारे में, ब्रह्मा जे बारे में, अहूरा मज़दा जे बारे में, इहे मुख़्तलिफ़ नाला आहिनि। उहो आहे हिकु हिकु। तंहिंजे करे जेकी जेकी नाला उन्हनि खे जंहिं जंहिं अक़ीदे ॾिना आहिनि, उन्हनि जा वॾा आलिम, पादरी, जेको जेके जिन खे अथॉरिटी हुजे हिन जी, उन्हनि हुनखे सख़्तीअ सां मना कई आहे त अहूरा मज़दा जे बारे में जेका असां तव्हांखे डेफिनेशन ॾेई छॾी आहे, इहा फाइनल आहे। ब्रह्मा जे बारे में असां तव्हांखे जेका, हाणे इहो वरी ॿियो अक़ीदो, तव्हांखे जेका डेफिनेशन ॾेई छॾी आहे, इहा फाइनल आहे। ईअं ॿिया क्रिश्चनिटी आहे, जूडाइज़म आहे, यहूदी। पर इंसान अंदर में कंहिं न कंहिं तरीक़े सां, कंहिं न कंहिं तरीक़े सां सोच में ॿुॾल रहे थो त हे सभु कुझु त मां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि,
पर असुल में इहो सभु कुझु आहे छा? तंहिंजे करे इहा खूरा इहा इंसान जी तमन्ना, उनजी ख़्वाहिश, उनजी चाहत त पंहिंजे ख़ालिक, पंहिंजे मालिक जे बारे में मां कुझु ॼाणा, मां कुझु सम्झां, मां हुनखे ॾिसां, सभु खां वॾी ख़्वाहिश। त जंहिं मूंखे क्रिएट कयो आहे, जंहिं मूंखे पैदा कयो आहे ऐं मुंहिंजे लाइ इहे सभु कुझु हुन पैदा कयो आहे, या इन सभु पैदा थियल शयुनि सां गॾु मां बि पैदा थियो आहियां, उहो आहे केरु? इहा हलंदी रहे थी। तंहिंजे करे हमेशह वांगुरु मां हथ अदब जा ॿधी, अक़ीदनि जे लाइ असांखे सभिनी जे लाइ एतिराम। हीअ ॻाल्हि अक़ीदनि जे हवाले सां हटियल आहे। अक़ीदा पंहिंजी जाइ ते बिल्कुलु दुरुस्त आहिनि, सही 100% तव्हांखे जेकी कुझु उन ॿुधायो वियो आहे उहो बिल्कुलु दुरुस्त आहे। तव्हांजो जेकॾहिं कंहिं अक़ीदे सां वास्तो आहे ऐं कंहिं अक़ीदे जा पोइ लॻ तव्हां आहियो, तव्हां उन ते क़ाइमु रहो, उन ते तव्हां दाइमु रहो। हीअ ॻाल्हि रुॻो करण ख़ातिर कयूं था असां तारीख़ी हवाले सां, एज़ अ सोशल साइंस, हिकु सोशल साइंस जे हवाले सां इहा असां ॻाल्हि कयूं था। अक़ीदे सां कंहिंसां बि असांजो को रेफरेंस कोन्हे, उन जे हवाले सां कोन्हे। वी हैव ऑल द रेस्पेक्ट इन द रिगार्ड फॉर ऑल दी अक़ीदा जेकी बि दुनिया में आहिनि, उन मुताबिक़ जेकी तव्हांखे ॿुधायो वियो आहे सो एब्सोल्युटली करेक्ट आहे। तव्हां उन ते क़ाइमु ऐं दाइमु रहो। हे सोशल साइंसिस जे हवाले सां आहे, बिल्कुलु सोशल साइंसिस जे हवाले सां आहे। ऐं इन जेका ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो, इन में बाक़ाइदे फेर घेर थींदी। तव्हांखे जेकी ॿुधायो वियो आहे उन में फेर घेर कोन थींदी। तंहिंजे करे हिते जेकी कुझु मां तव्हां सां गॾु शेयर करणु चाहियां थो, वंडियूं विरहाइणु चाहियां थो, तव्हां खां सिखणु चाहियां थो, इन में कट वधि थींदी, इन जी छंड छाण थींदी, के ॻाल्हियूं कढिबियूं, के ॻाल्हियूं विधिबियूं। इंसान जॾहिं बि मेडिटेट करे थो, सोचे थो, कंहिं ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि करे थो, त हुनजे ज़हन में कुझु न कुझु सूरतूं अचनि थियूं। के न के सूरतूं हुनजे ज़हन में अचनि थियूं, के शिकिलियूं, के सूरतूं, के मूरतूं, के इमेजिस हुनजे ज़हन में अचनि था। सोशल साइंसिस मुताबिक़ इहो मां हिकिड़ो दफ़ो वरी अर्ज़ु करे छॾियां, छो जो असांजी सोसाइटीअ में कुझु ॻाल्हाईंदे सच ॿुधायूं त डपु थो थिए, बाक़ाइदे डपु थो थिए हिन सोसाइटी में कुझु ॻाल्हाईंदे। त का ख़बर कोन थी पए त कॾहिं कहिड़ो इल्ज़ाम असांजी ॻिची में विझनि। गॉड जे बारे में बेशुमार रिसर्च थी आहे, थींदी रहे थी, बेशुमार किताब लिखिया विया आहिनि, लिखजनि था पिया, मार्केटिंग थी आहे। पाकिस्तान में जेके बि सुठा किताबनि जा दुकान आहिनि, उन्हनि ते तव्हां वञो ऐं उन दुकानदार खे चओ त मूंखे गॉड जे बारे में के किताब ॾिए, त उहो तव्हांजे अॻु ड्रिव लॻाए छॾींदो किताबनि जो। तंहिंजे करे मूं बि उन ड्रिह किताबनि खे ॾिसंदे त एतिरी तादाद में जेकॾहिं किताब पाकिस्तान जे सोसाइटीअ में विकामनि था, अवेलेबल आहिनि ऐं पाकिस्तान खे पढ़ण जी सरकार इजाज़त ॾिनी आहे, इन करे त उहे किताब अचनि था। हिकिड़ो मिंट तॾहिं त उहे एतिरा किताब असांजी सोसाइटीअ में, असांजे मुल्क जे दुकाननि में गॉड जे बारे में एतिरा किताब अवेलेबल आहिनि। तंहिंजे करे मूं पंहिंजे पर में इहो सम्झो आहे ऐं यकीन करे वरितो आहे त सरकार जेकॾहिं एतिरनि किताबनि खे गॉड जे बारे में अलाउ कयो आहे हिन मुल्क में, त पोइ गॉड जे बारे में ॻाल्हाइण बि
अलाउ आहे, ॻाल्हाए सघिजे थो। जेकॾहिं गाड जे बारे में नथो ॻाल्हाए सघिजे, उन ते का बैन विधियलु आहे, मना थियल आहे त गाड जे बारे में कुझु न ॻाल्हायो, त पोइ इहे किताब सभु बैन हुजनि हा पाकिस्तान में। कैरन आर्मस्ट्रांग जो किताबु आहे हिस्ट्री ऑफ गॉड, गॉड जी तारीख़, ख़ालिक जी, मालिक जी, ख़ुदा जी तारीख़, अवेलेबल, उर्दू में ट्रांसलेट थी विया, अवेलेबल किताब। उन में के एक्स्ट्रा ऑर्डनरी ॻाल्हियूं लिखियलु कोन्हनि, उन में बिल्कुलु उहे ॻाल्हियूं लिखियलु आहिनि जेके हींअर पाण कंदासीं, उहे ई ॻाल्हियूं उन में लिखियलु आहिनि। त उहे किताब जेकॾहिं अवेलेबल आहिनि त इन जो मतिलबु आहे त को बि पाकिस्तानी इन मौज़ूअ ते या के बि पाकिस्तानी इन मौज़ूअ ते पाण में वेही डिस्कशन करे सघनि था, ॻाल्हाए ॿोलाए सघनि था, पंहिंजा ख़्याल वंडे विरहाए सघनि था, सोचे सघनि था इन मौज़ूअ ते। तंहिं करे घणे सोच वीचार खां पोइ तॾहिं बि हिकिड़ो अंदरि किथे न किथे ज़हन में, छो जो कुझु बि नथिंग इज़ सर्टेन हियर, मां दिलि जी ॻाल्हि थो कयां, कंहिं ॻाल्हि जी हिते पक कोन्हे, कंहिं बि इल्ज़ाम में तव्हांखे खणी वेंदा हलिया। हाणे हुन चयो आहे त हिकिड़ो मिंट रहियल आहे, 1 मिंट ख़तमु थी वियो, रिसेस था वठूं, रिसेस खां पोइ इन ई मामले ते। रिसेस त फ़क़ीर जी वापसी, इंसान जॾहिं बि पंहिंजे ख़ालिक ऐं पंहिंजे मालिक जे बारे में सोचे थो त खेसि संदसि तसवुर में, सोच जे महवर ते खेसि का तस्वीर, को इमेज, का शबीह हुनखे नज़र थी अचे। आम तौर ते हिंदुनि ते एतिराज़ु कयो वेंदो आहे त उहे बुत था पूॼनि, बुत वठी था अचनि, 500 रुपए बुत वठी आया, उनखे रखियूं साम्हूं, उनखे भॻवानु सम्झूं, उनखे पूॼनि था। इन जे पोयूं साॻियो साइकोलॉजिकल एक्सप्लेनेशन आहे त मेडिटेशन करण जे लाइ, सोचण जे लाइ, जेकॾहिं तव्हांजे अॻियां को ऑब्जेक्ट आहे, का शइ आहे, त तव्हां उनखे ऑब्जेक्ट खे ज़हन में रखी तव्हां सोचे सघो था, ऐं तव्हांजो ज़हन हेॾे होॾे कोन वेंदो, तव्हांजे सोच जी धारा में ॿियूं धाराऊं शामिलु न थींदियूं, ऐं उहा हिकु ई सोच तव्हांजी पंहिंजी जाइ ते क़ाइमु रहंदी। हिकु ई सोच उहा ई रहंदी। इन करे जेके मेडिटेशन जा किताब हूंदा आहिनि या जेके मेडिटेशन सेखारींदा आहिनि, उहे तव्हांखे चवंदा आहिनि या त हिकिड़ी मोमबती ॿारे रखो, उनजी लौ खे ॾिसंदा रहो, या हिकिड़ो कारो परदो हुजे, उन में हिकिड़ो नंढिड़ो पिन जेतिरो सोराख़ हुजे, उन मां रोशनी ईंदी हुजे, कमरे में ऊंदहि करे तव्हां उन रोशनी खे ॾिसो, पोइ तव्हां वेही सोचो। या प्रिज़म हिकिड़ो वठो, जेको कट ग्लास हूंदो आहे, जंहिंखे तराशियल हूंदो आहे इलाही तरफ़नि खां, उहो कटियल हूंदो आहे, मुख़्तलिफ़ लाइट रोशनियूं मुख़्तलिफ़ रंगनि में उन मां निकिरंदियूं आहिनि, रोशनी हिकड़ हूंदी आहे पर उहा इंडियल लठ वांगुरु उन मां 7 रंग निकिरंदा आहिनि, उनखे साम्हूं रखो, उन जे बारे में सोचो। त हे बि हिंदू धर्म में बि, छो जो एॾा पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, उनखे ख़बर आहे त पथर साम्हूं रखी मां पथर खे कीअं थो वठो पूॼां, उहो कॉन्संट्रेट कंदा आहिनि उन ते, उनखे बुत खे साम्हूं रखी, भॻवानु कृष्ण जो बुत साम्हूं रखियऊं, उनखे कॉन्संट्रेट कंदा, उनजे साम्हूं वेंदा, ऐं जीअं ई उन ते कॉन्संट्रेट कंदा त उनजे तसवुर में उहो भॻवानु कृष्ण पंहिंजो कंहिं बि सूरत में, कंहिं बि हवाले सां, के चवंदा आहिनि असां वटि अची वियो, असां सां ॻाल्हाए थो,
असां हुन सां कम्युनिकेट था कयूं, इहे सभु यकीननि जूं ॻाल्हियूं। पर असुल हक़ीक़त त इंसान जे वस में नाहे, इम्प्रॉबेबल, कंहिं बि सूरत में हुनजे वस में कोन्हे, इम्पॉसिबल, मुमकिन ई कोन्हे त हू पंहिंजे ख़ालिक खे, पंहिंजे मालिक खे पंहिंजे अॻियूं हीअं ॾिसी सघे, उनजे बारे में कुझु ॿुधाए सघे, उनजे बारे में के तफ़सील वाज़े करे सघे। जीअं हिकिड़ी पेंटिंग आहे, ऐं बार बार इहो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾिनो आहे, को बि आर्टिस्ट उनखे ठाहे थो, भट्टी साहिबु असांजो ठाहे थो, सादकेन ठाहे थो, का तस्वीर आहे उहा ठहे थी। हाणे छा उहा तस्वीर खे एतिरी ताक़त आहे जो भट्टी साहिब खे या सादकेन जे बारे में वेही असांखे ॿुधाए त हुननि जो कदु केतिरो आहे, बुर्श कीअं झलींदा आहिनि, रंग कीअं हणंदा आहिनि, कहिड़ी ॻाल्हि ते ख़ुशि थींदा आहिनि, कहिड़ी ॻाल्हि ते नाराज़ थींदा आहिनि, इहो मुमकिन ई कोन्हे। अहिड़े नमूने असीं इंसान या जेका बि मख़लूक आहे, जेका बि ख़लकियल शइ आहे, उन में उहा शइ या उहा कुवत उन ख़ालिक ॾिनी कोन्हे उनखे त हू पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक खे अहिड़े नमूने बाक़ाइदे वाज़े नमूने में डिफाइन करे सघे। कदु बुत केतिरो अथसि, कहिड़ी ॻाल्हि ते ख़ुशि थो थिए, कहिड़ी ॻाल्हि ते नाराज़ थो थिए, किथे सज़ा थो ॾिए, किथे जज़ा थो ॾिए, एतिरियूं ॻाल्हियूं हिकिड़ो जेका शइ हुन पैदा कई आहे। घणा माण्हू आर्ग्यूमेंट कंदा आहिनि त साईं पथर आहे, पेंटिंग आहे, उन्हनि खे ब्रेन कोन्हे, उहे सोचे नथा सघनि। ओके, बिल्कुलु वैलिड हिकिड़ी आर्गूमेंट आहे, इहा सुठी आर्गूमेंट आहे त पेंटिंग खे या स्कल्पचर खे, जेका मूर्त कहिड़ी तस्वीर असां ठाहियूं था, उनखे कुवत ई कोन्हे अहिड़े क़िस्म जी त हू सोचे सघे। इट्स एब्सोल्युटली राइट। पर जे तसवुरु त कयो, जेको आर्टिस्ट माण्हू ठाहे सघे थो, माण्हूअ खे ब्रेन ॾेई सघे थो, जेको ब्रेन सोचे थो, हिन सॼी बॉडीअ खे कंट्रोल थो करे, इट्स अ कंट्रोल रूम टोटल। उहो पाण छा हूंदो? जीअं सादकेन त नंढिड़ो क्रिएटर थियो न, भट्टी साहिब खे बि असां उन लेवल में आंदोसीं जेके बिना ब्रेन वारियूं शयूं ठाहिनि था। पर उहो त को भट्टी साहिब या सादकेन त कोन्हे। जेकॾहिं उहो ब्रेन ठाहे सघे थो त पाण छा हूंदो? ऐं हमेशह यादि रखो त इहे आहिनि राज़ ऐं ॻुझ जूं ॻाल्हियूं। हिकिड़ी वॾी अनडिफाइंड इनफाइनाइट हिकिड़ी मिस्ट्री आहे। उनखे जेकॾहिं उहा कंहिंजी आहे, उन पंहिंजे क्रिएटर जी आहे, उहो ख़ालिक, उहो मालिक, गॉड। जेकॾहिं तव्हां हुनखे डिफाइन करे वठंदो त माना तव्हां हुन खां वधीक ज़हीन आहियो। इज़ इट पॉसिबल? जीअं हिकिड़ी पेंटिंग नथी हुनखे डिफाइन करे सघे, छो जो हुनजे वस में कोन्हे। ब्रेन हूंदे बि जेकॾहिं तव्हां ब्रेन ॾिनी, वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। छो जो हे बतियूं सभु कुझु हो जेकी बि असां क्रिएशन हिते ॾिसूं था, हिन ब्रेन में थियल आहे। हुन सबलेट करे छॾी पंहिंजी क्रिएशन हिननि ब्रेन्स खे त मां हीअ दुनिया में माण्हू इहे मोकिलियां थो, या जेके ठाहिया आहिनि, जेके हलनि था पिया, इहे क्रिएशन कंदा। मूं हिननि खे कम सां लॻाए छॾियो आहे। इहे शाइरी कंदा, इहे लिखंदा, इहे स्टोरियूं लिखंदा, इहे साईं बल्ब ठाहींदा, इहे साईं एयर कंडीशन ठाहींदा, मोटर साइकिलूं ठाहींदा, हवाई जहाज़ ठाहींदा, रेलगाॾियूं ठाहींदा, बंदूकूं ठाहींदा। इहे सभु कुझु इहे कंदा जिन खे मां कयो आहे। हाणे उन्हनि खे एॾी ताक़त कोन ॾिनी हूंदी त मुंहिंजो सुभाणे मुंहिंजे साम्हूं अची बीह रहनि त हा अच्छा तूं असांखे ठाहियो आहे, अच्छा त तूं आहे इहो जंहिं असांखे ठाहियो आहे। ठीकु आहे, पोइ हाणे तुंहिंजी कुर्सी जेका आहे सा हुन में गड़बड़ थी, संभाल हाणे कुर्सी।
छो जो मूंखे ख़बर पइजी वई आहे त तूं केरु आहे. इट इज़ नॉट पॉसिबल. इहो ॼाणंदे बि त इहो पॉसिबल कोन्हे, तंहिं हूंदे बि माण्हू ॾाढी उन हूराकपुरा में रहे थो टू नो हिम. अल्टीमेटली मजबूर थी या हुनजी सोच जो महवर जिते माउफ थी थो वञे, जिते फ्रीज़ थी थो वञे, जिते बीह थो रहे, उते हिकिड़े हुनखे पाण जहिड़ो हिकिड़ो माण्हू थो नज़र अचे. हुनखे हिकिड़ो पंहिंजो माण्हू थो नज़र अचे. उनखे ई पोइ गॉड थो सम्झे. छो जो जेकॾहिं माण्हू न हुजे, हुन माण्हू सम्झो आहे त हुनखे माण्हू सम्झी माण्हुनि वारियूं सभु सिफ़तूं हुनखे ॾेई छॾियूं अथऊं पंहिंजे क्रिएटर खे, पंहिंजे ख़ालिक खे, पंहिंजे गॉड खे. कुझु आम रवाजी शयूं आहिनि जेके इंसानी फितरत जो हिसो आहिनि, उन्हनि खे छॾे. जीअं असां निंड कंदा आहियूं त चवंदा आहियूं त गॉड निंड न कंदो आहे. शुक्र आहे एतिरो कयो अथऊं जो गॉड खे निंड नथा कराइनि. गॉड जाॻंदो रहे थो, हमेशह जाॻंदो रहे थो. पर ॻाल्हि उहा ई जेका मां पहिरियों कई, इट इज़ नॉट पॉसिबल. इंसान जे वस जी ॻाल्हि कोन्हे त हुनखे अहिड़े नमूने डिफाइन करे सघे. 1 + 1 is 2, 2 + 2 is 4. It's not mathematics. It's not mathematics. 8 + 8 is 16. No, sir. No, sir. No, sir. इंसान जे वस खां ॿाहिरि जी ॻाल्हि आहे. ओनली यू कैन फील हिम. महसूसु करे सघिजे थो. जॾहिं तव्हां हुनखे इंसानी शिकिल में तसवुर में आणियो था, चए थो हिकिड़ो मिंट आहे, जॾहिं तसवुर में आणियो था तव्हां गॉड खे, ऐं उहो माण्हू तव्हांखे तसवुर में अचे थो, त माण्हुनि वारियूं सभु ख़सलतूं उनखे ॾेई छॾियो था. ख़ुशि थो थिए, नाराज़ थो थिए, हिन ॻाल्हि ते राज़ी थो थिए, हेतिरा इनाम थो ॾे, मर्ज़ी अथसि जेतिरा ॾे इनाम. असांजा सूफ़ी, पोतल सूफ़ी, उन सां ई कमाल. छो जो उन्हनि खे सूफ़ी डायरेक्ट अलाह साईं सां ॻाल्हाईंदो आहे, क्रिएटर सां ॻाल्हाईंदो आहे, गॉड सां ॻाल्हाईंदो आहे. सूफ़ी एंटर्स इनटू डायलॉग विद हिस क्रिएटर, विद हिस गॉड. He enters into dialogue with his God. It's a communication. It is a one-way communication between man and God. One-way communication. God सां माण्हू जी. त हुन में बतायो फ़क़ीर, उनजे हवाले सां इलाही इन क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि जे where he enters into dialogue with God. को ज़मीदार वठी वियुसि पाण सां, की बाबा मां ख़ैरात कई आहे, हाणे हली तूं विराए ग़रीबनि में. देॻ चाढ़ी अथमि चांवरनि जी, हाणे तूं विराए, ग़रीब गुरबा बीठा आहिनि, इन्हनि में विराए. बताए पुछुसि कहिड़ी विरासत कयां, अलाह साईं वारी कयां या माण्हुनि वारी कयां. त ज़मीदार वॾेरो सोच में पइजी, सोचे सोचे यार हीअं कर न, अलाह साईं वारी कर. ठीकु आहे साईं. पोइ त हुन अलाह साईं वारी विरासत अहिड़े नमूने करणु शुरू कई त कंहिंखे त हेॾी हिकिड़ी हेॾा चांवर कढी कंहिंखे थाल में विझी ॾे, कंहिंखे हेतिरो गिरहो कढी हुनखे गिरहो ॾे. वरी चएसि त इहो छा थो करे, चई अलाह साईं वारी विरासत थो कयां न. कंहिंखे हेॾो थो ॾे, कंहिंखे हेतिरो थो ॾे, कंहिंखे बुख थो मारे, कंहिंखे एॾा खाधा थो ॾे जेके एॾा थो खाइनि पिया. इहे डेफिनेशन्स इन करे थियूं थी वञनि त वी कंसीडर गॉड as a human being. God is a human being. तंहिंजे करे इन क़िस्म जूं एपिसोड्स, इन क़िस्म जा जोक्स, इन क़िस्म जा पन, इन क़िस्म जा मैगज़िम्स असां अलाह साईं सां, क्रिएटर सां, गॉड सां अटैच था करे छॾियूं. त कहिड़ी विरासत कया, अलाह साईं वारी. त पोइ अलाह साईं हिकिड़े खे हेॾा थो ॾे, ॿिए खे हेतिरो थो ॾे. नो नो, इट्स नॉट लाइक दैट. न, हुनजो सिस्टम आहे, ख़ालिक जो, मालिक जो, क्रिएटर जो.
पंहिंजो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो सिस्टम थो हले पियो, फूल प्रूफ सिस्टम आहे। उन सिस्टम में असां जेके पैदा थी हिन दुनिया में अचूं था ऐं असांखे जिन खे ख़ासि करे जेके ब्रेन आहे, असां पोइ उन सां खेचल था कयूं उन सिस्टम सां, ऐं इहो था सम्झो त उन सिस्टम खे असां हेठि मथे करे सघंदासीं। सिस्टम हेठि मथे नथो थिए, असां हेठि मथे थी था वञूं। एटम बम ठाहियूं था, हलायूं था, गाड जो सिस्टम हेठि मथे नथो थिए। तव्हां माण्हू था मारे वेझो पाण जहिड़ा। हिकिड़ो मिंट त पूरो थी वियो, पूरो थी वियो हिकिड़ो मिंट चयो त हिकिड़ो मिंट पूरो थी वियो। अॼु त सॼो हिन हिकिड़े ई टॉपिक ते हलियो वियो आहे। इहो टॉपिक असांखां पुछियो, कंहिं कंहिं पुछियो अथई, गुलज़ार महेसर बि इन बारे में सुवालु पुछियो हो, नजफ़ अलीअ बि असांखां इहो सुवालु पुछियो हो। ॿियो कंहिं पुछियो, हिकिड़ो उहो जुनेद बार बार हुतो अमेरिका में सुवालु इहो पुछियो हो त मां सम्झां थो इन्हनि टिनी इहे सुवाल जो कुझु जेका बि थोरी घणी सम्झाणी असांखां फ़क़ीरनि खां थी सघी उहा मूं ॾिनी आहे। हाणे रिसेस वठी अचूं था, पोइ ॾिसूं था त हिननि सुवालनि मां ई के सुवाल खणूं या इन ई मामले खे थोरो अॻिते वधाए ॾिसूं, छो जो इहो साफ़ु थियणो कोन्हे अहिड़े नमूने। इन जे बारे में ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे त हेतिरो ज़हन साफ़ु थियणु घुरिजे त उनजो सिस्टम कहिड़ो आहे, उहो सिस्टम कीअं थो हले पियो। रिसेस था वठूं, रिसेस खां पोइ रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। तबा असांजे ख़ालिक, असांजे मालिक, असां त हिन रुॻो दुनिया खे था ॾिसूं, पर साइंसदान असांखे ॿुधाइनि था त हिन जहिड़ियूं अनेक दुनियाऊं आहिनि, अनेक, ऐं मोस्ट परफेक्ट नमूने में हिक ॿिए सां गॾु हलंदियूं रहनि थियूं, वार बराबरि विछोटीअ ते, रोशनीअ खां वधीक तेज़ स्पीड ते। मींहं वसनि था, बर्फ़ ॼमे थी, रिझे थी, दरिया था ठहनि, समुंड था ठहनि, पैदावार थी थिए पई, जानवर था पैदा थियनि, हिकिड़ो सॼो सिस्टम हिकिड़ो ठीकु ठाकु हलंदो थो रहे। धरतीअ में मैदनियात जी जंहिं महिल ज़ख़ीरो वधे थो ऐं उते अंदरि हलचल पैदा थी थिए त ॿरंदड़ जबल फाटी था पवनि, लावो निकिरे थो, रॉ आयरन ओर उन मां निकिरे थो, सभु कुझु इहो सॼो ठहियलु आहे, सिस्टम हिकिड़ो ठहियलु आहे। उन सिस्टम खां सवाइ कुझु हली नथो सघे, थी नथो सघे, ऐं सॼो फेयर अथव, फेयर सिस्टम। उन में तव्हां जॾहिं बि अनफेयर थियण जी कोशिशि कयो था, पंहिंजो नुक़सानु पाण था कयो, पंहिंजो नुक़सानु इंसानु पाण थो करे। फेयर थियणो आहे, जेकॾहिं को कमज़ोर आहे ऐं तव्हां ताक़तवर आहियो, बैलेंस रखिणो आहे सोसाइटीअ में। तव्हां वटि जेकॾहिं पैदावार जा ज़रिया वधीक आहिनि, एॾा वधीक आहिनि जो तव्हां ज़ख़ीरा था करे गॾु रखो, इट इज़ रॉन्ग। गोदाम भरे था रखो, इट इज़ रॉन्ग, छो जो हुनजे फेयर प्ले में इहो शामिलु कोन्हे। हुन कॾहिं ईअं कयो आहे त हिन साल मां 4 साल मां तव्हांखे फ़सुलु नथो ॾियां, 4 सालनि खां पोइ ॾींदुसि? नो, फ़सुलु थींदा रहंदा, पाणी ईअं ई वहंदो रहंदो, खेत ईअं ई आबाद थींदा, जानवर ईअं ई पैदा थींदा, वण टिण जंगल इहे ईअं ई हूंदा। हर का शइ फेयर नमूने आहे, कुझु बि अनफेयर तव्हांखे न लॻंदो। इहा सोसाइटी में जेकी रिस्पॉन्सिबिलिटी असांखे मिलनि थियूं, असां उन में अनफेयर थी था वञूं, उन में असां बेईमान थी था वञूं। जेॾी बेईमानी असांखे हिन सोसाइटी में पंहिंजी नज़र थी अचे, यूरोप में छो न? उते माण्हू बुख छो नथा मरनि? उते माण्हू बिना इलाज जे अस्पतालुनि में छो नथा मरनि? उते ॿार स्कूल वञण लाइ धिका छो नथा खाइनि? बेरोज़गारी जेकॾहिं आहे त हुकूमत उन्हनि खे अलाउंस थी ॾे त बाबा हुकूमत ॿधल आहे त तोखे रोज़गार ॾींदी, पर नथी ॾेई सघे त अलाउंस था तव्हांखे ॾियूं।
फेयर प्ले, इट्स अ टोटल एंड कंप्लीट फेयर प्ले इहो सोसाइटीअ में आहे। असां ॾिसूं था रुगो पंहिंजी सोसाइटीअ खे ऐं मैग्नीफाइंग गिलास बि रखी पंहिंजी सोसाइटीअ खे वॾो करे ॾिसूं था, पोइ हिकु हिकु शइ ॾिसूं था वाइड़ा थी था वञनि। अच्छा पुलिस जा हेॾा ज़ुल्म, यार हिते त पुलिस वॾा ज़ुल्म करे छॾिया आहिनि। पाकिस्तान में साईं पुलिस स्टेट आहे पाकिस्तान त मुंहिंजा साईं इहो मैग्नीफाइंग गिलास पुलिस तो हटाए हेल्थ सर्विसिस ते वञो, सरकारी अस्पतालुनि खे ॾिसो था, ॾिसो हिन मैग्नीफाइंग गिलास मां करे ॾिसो, अहिड़ो बुछड़ो हाल आहे सरकारी अस्पतालनि जो। जंहिं माण्हू वटि ॿ ॾोकड़ बचियल आहिनि त उहो पंहिंजे प्यारे जो या पंहिंजे ॿार बचे जो इलाजु कंहिं प्राइवेट अस्पताल में कराईंदो, जिते हुनखे ख़बर आहे त ऑक्सीजन मुंहिंजे ॿार खे ॾींदा त उहो ऑक्सीजन हूंदी, ख़ाली सिलेंडर न हूंदो। इनकम टैक्स नथा ॾियनि माण्हू, बाबा ॾियनि था, खाई था वञनि तव्हांजा ऑफिसर, ऐं जेकॾहिं नथा ॾियनि त ऑफिसर उन्हनि सां मिलियल आहिनि। अनफेयर, जॾहिं तव्हां अनफेयर थियो था त सॼो सिस्टम तव्हांजो अनफेयर थी थो वञे ऐं उनजो सॼो छंडा, बाबा अलाह साईं असांखे ईअं कयो आहे। नो अलाह साईं, नो अलाह साईं ईअं कोन कंदो। सुवाल ई नथो पैदा थिए अलाह साईं न क़िस्म, छो जो उहो त फेयर प्ले आहे हुनजो, गॉड फेयर प्ले आहे। तव्हां हुन सां अनफेयर नमूने था कयो। हुन त डेलीगेट करे छॾिया आहिनि तव्हांखे पावर्स, त बाबा तूं ज़मीदार आहे, तूं जेकॾहिं पैदावार करे थो, तूं इंडस्ट्रियलिस्ट आहे, तूं पैदावार करे थो, तोसां गॾु हेॾा माण्हू कमु कनि था पिया, ख़ल्क़ ख़ुदा जी तोसां कमु थी करे पई, तुंहिंजनि कारखाननि में, तुंहिंजनि ॿनियुनि ते, तूं पंहिंजो रुगो बिब त न भर न, छो जो तूं तोखे सुम्हण लाइ घणियूं खटूं घुरिजनि, घणा बंगला घुरिजनि, घणा टॉयलेट्स घुरिजनि, घणियूं गाॾियूं घुरिजनि। इम्पॉसिबल आहे। हिकिड़ो माण्हू घणा दफ़ा केतिरो सुम्हंदो, केतिरो खाईंदो, तव्हांखे विरहाइणो आहे इहो उन्हनि में, छो जो हुननि इहो सभु कुझु कयो आहे, तोखे इहे दौलत ॾिनी अथऊं। दिस इज़ फेयर प्ले, फेयर प्ले ऑफ द क्रिएटर ऑफ गॉड, उनजो आहे सॼो फेयर प्ले। उन फेयर प्ले में तव्हां जॾहिं बेईमानी था कयो, गुदाम था भरियो, ज़ख़ीरा अंदोज़ी था कयो, मज़दूरनि खे उनजो पूरो हक़ु नथा ॾियो, तॾहिं सोसाइटी में गड़बड़ थी थिए। गड़बड़ थियणी आहे। तालीम नथा ॾियो, तरबियत नथा ॾियो, सिहत जे लाइ उन्हनि खे सहूलियतूं कोन नथा ॾियो, माण्हुनि खे सफ़ाई सुथराई नथा रखो। तव्हां का दुनिया में तव्हां शइ अहिड़ी ॾिठी आहे गॉड क्रिएटर जी जेका गंदी हुजे, गलीज़ हुजे? झंगनि में जिते बेशुमार जानवर था रहनि, हिक ॿिए खे मारनि था, धप छो नथी थिए उते? ढूंढ छो नथो थिए उते? इन करे इहो सिस्टम रखियल आहे। हिकिड़ा जानवर हिकिड़े खे मारनि था, जेके मारण वारा आहिनि, ॿिए खे मारण वारा, उनजो तइदादु एॾो थो वॾो, जीअं शींहं थोरा हूंदा आहिनि, पर शींहं जिन खे खाइनि था, हरण थिया, ढगा थिया, इन क़िस्म जा, उहे वरी किरोड़नि जे तइदाद में आहिनि, शींहं थोरा। ऐं सिस्टम छा रखियो अथई? शींहं खे बुख लॻींदी मारींदो, न त न मारींदो, हर ॾींहं सां वेठो हूंदो गॾु, पाणी पीअंदो हुन सां गॾु, बुख न हूंदुसि न मारींदो, सिस्टम ठहियलु आहे। ऐं जॾहिं उहो उनखे मारिजे थो, उन्हनि जूं खलूं, उन्हनि जा हॾा, पोइ मुख़्तलिफ़ पखी था अचनि, मुख़्तलिफ़ जानवर था अचनि, जेके उहो गलीज़ गंदियूं शयूं खाई झंग भंग सभु साफ़ था करे छॾनि। हे सिस्टम इट इज़। हाणे ॻाल्हि छा आहे त असां, हाणे मां बि पाण केतिरा ई दफ़ा हुनखे हिज़ करे ॻाल्हायो आहे, माना ॼणु अलाह साईं माण्हू आहे। हाणे छा आहे त असांखे ॿियो को लफ़्ज़ क्रिएट थी न सघियो आहे, तंहिंजे करे, छो जो हे मर्द जी सोसाइटी आहे, मर्द डोमिनेट थो करे हर हंधि, तंहिंजे करे असां अलाह साईं खे मर्द करे छॾियो आहे। गॉड इज़ मेल, वेयरएज़ ही इज़ अ क्रिएटर, ख़ालिक। नंढड़ी लेवल ते असां जेकॾहिं हलिया अचूं त मदर इज़ अ ख़ालिक, अमड़ खां वधीक को ख़ालिक कोन्हे। हाणे साईं टे मिंट टिनि मिंटनि में हाणे सुवाल त काफ़ी हिकिड़नि ॿिनि जा जवाब थी विया। वरी रूह दिलि, इन जो इहे वरी तफ़सीली क़िस्म जा आहिनि, इहे वरी रखजनि था, सुवाल रखंदासीं ऐं ईंदड़ हुन ते।
हाणे ॿ टे शयूं नंढड़ियूं आहिनि उनजे बारे में ॻाल्हाए छॾियूं वधीक बहितर आहे। 3 मिंटनि में ॿियो छा ॻाल्हाईंदासीं। हाणे जेतोणीकि असांजे मौज़ूअ खां थोरो हटियल आहे पर पुछनि था, गॾु थी सुवाल था पुछनि, व्हाट्स द प्रॉब्लम ऑफ कराची। आख़िर कराची जा प्रॉब्लम हल छो नथा थियनि। हाणे इहो त सरकार वरकार खां पुछो आहे तव्हां, ऐं फ़क़ीर खां छा था पुछो। असां फ़क़ीरनि खे हिकिड़ी ख़बर आहे, इन करे जो फ़क़ीर परपेचुअल कॉन्स्टेंट स्टूडेंट आहे, लर्नर आहे सोशल साइंसिस जो लर्नर, शागिर्द, स्टूडेंट। कराची जा सरेदस्त बेशुमार, ॿिनि शयुनि खे जॾहिं जेसिताईं कंट्रोल कराचीअ में न थींदो, कराची जा प्रॉब्लम्स वेंदा वधंदा। गंद किचिरो, लॉ एंड ऑर्डर, दिस एंड दैट, रस्ता कचरनि सां भरिया पिया हूंदा, सीवरेज सां भरिया पिया हूंदा सभु हूंदा। ॿ शयूं जेकॾहिं सरकार करे, 2 शयूं, ओनली 2 थिंग्स, उन्हनि खे तव्हां कंट्रोल कयो, कराची तव्हांजी बदिलिजी वेंदी, गारंटेड। ऐं गारंटेड बि ईअं मनी बैक गारंटी। अंग्रेज़ी में हूंदो आहे न, का शइ तव्हां वठणु वेंदा हो, अंग्रेज़ चवंदो आहे हे एॾी त आलीशान आहे, जेकॾहिं न वणे की हिन में को नुक़्स हुजे त तव्हांखे असां पैसा वापसि कंदासीं। दिस इज़ वॉट आई एम टेलिंग यू सर, द सिंध गवर्नमेंट ऐं साईं मुराद अली शाह एंड हिज कैबिनेट जेके आहिनि, साईं गारंटेड मनी बैक गारंटी। 2 शयूं, उन ॿिनि ते तव्हां कंट्रोल कयो, कराची तव्हांजी साफ़ थींदी, अदरवाइज़ नॉट। इहो नॉट बि मुंहिंजो जेको मनी बैक गारंटी अथव, यस थी पवंदो, मां सिर वधाए छॾियां पंहिंजो। नंबर 1, कराची इज़ सफरिंग फ्रॉम पॉपुलेशन एक्सप्लोजन। कराची जी पॉपुलेशन एॾी तेज़ीअ सां थी वधे पई जो सरकार उनखे कंट्रोल नथी करे सघे, अखियूं बंदि करे वेठी आहे। रोज़ानो 100,000 जी तइदाद में माण्हू मुख़्तलिफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि मां ऐं ॿाहिरियुनि मुल्कनि मां कराची में दाख़िल था थींदा रहनि। कराचीअ खे चइनी तरफ़नि खां गोल सर्किल आहे, 4 तरफ़ न पर राउंड आहे। एतिरियूं त सोकार्ड हाउसिंग सोसाइटी, मच्छर कॉलोनी, झिंगूर कॉलोनी, फलां कॉलोनी, कुंवारी कॉलोनी, शादीशुदा कॉलोनी, ये वो चोर कॉलोनी, भैंस कॉलोनी घेरा थी विया आहिनि। उन में केरु था रहनि, काॾो था अचनि, रोज़गारु हुनजो कहिड़ो आहे, आइडेंटिटी कार्ड हुनखे कंहिं इशू करे ॾिना आहिनि, कंहिं चेक कयो आहे। रोज़ानो जंहिं शहर में रोज़ानो 1000 माण्हू दाख़िल थींदा हुजनि, उनजी पॉपुलेशन कंहिंजे कंट्रोल में हूंदी, कंहिंजे बि न। इहे केरु माण्हू आहिनि, किथां था अचनि, केरु आहिनि, नोबडी नोज़। नंबर 2 प्रॉब्लम जेको तव्हांखो कंट्रोल थी सघे, हे नंबर 1 तव्हांखे ॿुधायो, ट्राई टू कंट्रोल। तव्हांजे जेके चइनी तरफ़नि खां बिसीज, अंग्रेज़ी अखर आहे, घेरो थी वञणु। कराची खे घेरो थी वियो आहे चइनी तरफ़, उहो राउंड, 4 तरफ़ न आहिनि, इहे सर्किल आहे, हीअं राउंड। सरकार कराची खे बिसीज थी वई अथव कराची, ऐं उन बिसीज थियल कराची खे 1000 माण्हू रोज़ानो 100 जे तइदाद में, फैमिलियुनि जूं फैमिलियूं उन में दाख़िल थियूं थियनि, उते आबाद था थियनि, झुगियूं हयूं, झुगियुनि में झुगियूं हयूं, उते वेहंदा था वञनि। 2 ॾींहंनि में उन्हनि खे शनाख़्ती कार्ड थो मिली वञे, पासपोर्टूं था ठाराए छॾनि, हितां जा थी था वञनि। नंबर 1 इनखे कंट्रोल कयो। नंबर 2, हैज़ एनीबॉडी गॉट एग्जैक्ट, एक्यूरेट एंड ऑथेंटिकेट नंबर ऑफ व्हीकल्स जेके हर ॾींहुं रोज़ानो कराची जे सड़कनि ते लहनि थियूं। रोज़ानो केतिरियूं गाॾियूं कराची जे सड़कनि ते लहनि थियूं ऐं केतिरे तइदाद में पुराणियूं गाॾियूं भॻल टुटल रद्दी सड़कनि तां हटनि थियूं। भई ईअं ई त जाइ ठहंदी आहे न। हिन कमरे में 20 माण्हुनि जे वेहण जी जाइ आहे, 20 माण्हू तव्हां अंदरि था अचो त कीअं थींदासीं, असां हिक ॿिए में फासी पवंदासीं। हे माण्हू 20 जेकॾहिं 20 नथा निकिरनि त 10 निकिरनि त 10 अचनि न। कंहिंखे का ख़बर कोन्हे कराची में, छो जो व्हीकल जे मामले में रजिस्ट्रेशन, पुराणियूं गाॾियूं कढणु, नयूं गाॾियूं लहणु, फिटनेस सर्टिफिकेट ॾियणु, एॾी उन में लखनि करोड़नि जी हेराफेरी आहे ऐं वॾनि वॾनि माण्हुनि ताईं वञे थी
हाणे अजायो वधीक ड्रैग में असां नथा पऊं। इहो प्रॉब्लम जेसि ताईं कोन थींदो तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी त कराची में जेकॾहिं 500 गाॾियूं रोज़ानो रोड ते लहनि थियूं, ॾिसंदे ई ॾिसंदे हालत अहिड़ी थी वई, तव्हां पाण त गाॾी नथा हलायो न, असां फ़क़ीर पाण था धिका खाऊं, पाण था गाॾियूं हलायूं रोडनि ते। 10 फुटनि जो जेकॾहिं रस्तो आहे किन किन रोडनि ते, उहो बि तव्हांखे कलाकु थो लॻी न, अधु कलाक थो थी वञे वेंदे, छो जो गाॾियूं गाॾियुनि सां गॾु बम्पर टू बम्पर बीठियूं आहिनि, रस्तो ई कोन्हे अॻिते वञण जो। तंहिंजे करे व्हीकल्स ते कंट्रोल रखो। तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त केतिरियूं व्हीकल्स रोड ते अचनि थियूं ऐं केतिरियूं रदी क़िस्म जूं गाॾियूं जिन में कार्बन डाइऑक्साइड थो निकिरे ऐं बीमारियूं आहिनि जिन में, उहे विथड्रा छो नथियूं थियनि। जेकॾहिं 400 गाॾियूं 500 गाॾियूं अचनि थियूं त घटि में घटि 200 रदी गाॾियूं रोडनि तां हटायो, उनजे लाइ जाइ पैदा कयो। जेकॾहिं माण्हू मरणु बंदि थी वेंदा, रुगो ॼमणु शुरू कंदा, त पॉपुलेशन त हेठि मथे थी वेंदी सॼी। सो इहे 2 ॻाल्हियूं साईं, कंट्रोल द इंडक्शन एंड द एक्सोडस ऑफ population in Karachi, population explosion in Karachi, and the vehicles plying on the roads. इन ॿिनि शयुनि खे कंट्रोल करो, मनी बैक गारंटी सर। ॾिसो कराची जो मसइलो हल थींदो, इन 2 मसइला हल कोन थींदा, तव्हांजो को मसइलो कराची जो हल न थींदो, मनी बैक गारंटी।